असांजे वरी हुक्मरान जमात जेका आहे उन्हनि जो वज़ीर आला साहब चवे थो त थर में ॿारनि जी मौत जी ज़िम्मेवार हुकूमत बिल्कुलु बि न आहे त पोइ आख़िर केरु आहे अमन अमान जी सूरत हाल ख़राब लॻी पई आहे तालीम जी सूरत हाल बाबा तव्हां काॾे अची विया बाबा ही प्रोग्राम हली रहियो आहे टिपिकल टॉक तव्हां कीअं आया हो हिते कंहिंखे ॻोल्हींदा आहियो मां उस्ताद ॻोल्हियां असांजो उस्ताद जेको आहे स्कूल अचे नथो गोछड़ू उस्ताद जेको तव्हांजो आयो हुयो हिते 2-3 हफ़्ता पहिरियां शायदि तव्हां उहो प्रोग्राम ॾिसी करे हिते आया आहियो हा तव्हां वियो हिकिड़ो मिंट वियो मां उस्ताद ॻोल्हींदो अथव तव्हां 5 साल 6 साल अचे नथो स्कूल असांजे अच्छा अच्छा तव्हां वियो हिते नाज़रीन तव्हां इहा ॾिसी रहिया आहियो तालीम जी हालत इहा लॻी पई आहे जिते स्कूल आहिनि उते उस्ताद कोन आहिनि जिते उस्ताद आहिनि उते ॿार कोन था अचनि स्कूल ऐं जिते ॿई कोन आहिनि उते स्कूल उताकू बणियल आहिनि हिकिड़ो गोछड़ू उस्ताद असां घुरायो होसीं पंहिंजे प्रोग्राम में शायदि ही शागिर्द उनखे ई ॻोल्हींदो हिते पहुतो आहे बाबा तव्हांजो नालो छा आहे मुंहिंजो नालो आहे पंहिंजो खुद खुदू अच्छा मतिलबु खुदू त तव्हांजो निकनेम आहे न प्यार में तव्हां चवंदा हूंदा तव्हांजो असली नालो छा आहे असली खुदन बाबा खुदन त प्यार में चइबो आहे न कंहिंखे खुदू या खुदन न अब ड्रामा ॾिसंदो न ड्रामा ॾिसी करे मुंहिंजो नालो रखे खुदन अच्छा खुदन खुदन कोकड़ी त खुदू साहब तव्हां इहो ॿुधायो त तव्हां पंहिंजे उस्ताद खे ॻोल्हींदा हिते पहुता आहियो घणनि सालनि खां गुम आहे स्कूल कोन थो अचे उस्ताद 6-7 साल थी स्कूल असांजो खुलियो हुयो ऐं उस्ताद हुते जेको आहे सो हिकु दफ़ो आया हुया जॾहिं इफ़्तिदा थियो हुयो ऐं जॾहिं नाज़मनि जो दौरु हूंदो हुयो नाज़मनि जे दौर में उस्ताद असांजे स्कूल जो इफ़्तिदा कयो नाज़िम साहिबु उस्ताद बि गॾु आया खोड़ उस्ताद चयो हे तव्हांजा उस्ताद हे तव्हांजा उस्ताद उहे जो विया वरी मोटिया ई न आहिनि अच्छा तव्हां इहो ॿुधायो त तव्हां कहिड़े क्लास में पढ़ंदा आहियो मां हैट्रिक में हैट्रिक में हा हैट्रिक न थींदो आहे मैट्रिक थींदी आहे हा मां 3 दफ़ा कई आहे त पोइ हैट्रिक थी वई न अच्छा मैट्रिक 3 दफ़ा पर क्लियर न करे सघिया आहियो न उनजी छा वजह हुई तव्हां पढ़ाई स्कूल में न हुई या उस्ताद न पिया अचनि या तव्हांजी दिलि न पई लॻे पढ़ाई हाणे मसइलो इहो आहे असांजो अॻे जेको आहे सो स्कूल खुलियो न साईं स्कूल खे मुशरफ दौरु आहे मुशरफ दौर में स्कूल खोले ॾिनो असांखे खोलण वारे उस्ताद था अचनि मां पाण जेको आहे साईं वॾो पढ़ियल आहे मां अच्छा हा अॻे स्कूल खे ॾिसंदो हुउसि वेही करे मां हाणे स्कूल वेंदुसि मां स्कूल त वेंदो पर मसइलो इहो आहे जो गोछड़ू उस्ताद जेकॾहिं स्कूल कोन थो अचे त पोइ तव्हां जेकॾहिं शागिर्द मिली करे पाण में उनजे उस्ताद खे घर वञो उनखे वठी अचो जीअं अॻे दौर में थींदो हो त जेको स्कूल में शागिर्द ईंदो हो त शागिर्द मोकिले टंगो टाली कराए उनखे खणी ईंदा हुआ स्कूल में पर हाणे जेकॾहिं शागिर्द वञी उस्ताद खे खणी अचनि टंगो टाली कराए त इहो सुठो अमल न थींदो साईं मां तव्हांखे छा ॿुधायां उस्ताद खे टंगो टले सां अहिड़ो करे आवे कुर्सी सां ॿधोसीं त बाक़ाइदे उस्ताद खे ॿधोसीं अच्छा असां हिकु हिकु शागिर्द थी करे अचूं पिया उस्ताद सबक़ु पढ़ाइण लाइ उस्ताद सबक़ु अचे ई नथो उस्ताद खे पाण खे कोन थो अचे अहिड़ा सुवाल कया मां त मूंखे कुटे वठी करे अच्छा अहिड़ो कुटे मूंखे नासर मारत अची पई मूंखे भई दरवाज़ो बंदि करे वरी मूंखे कुटे कुंडी ॾेई करे कुटे मूंखे अच्छा हा अहिड़ो कुटे अच्छा पर इहो ॿुधायो त तव्हां गुज़िरियल केतिरनि सालनि खां मैट्रिक में आहियो मां साईं अधे खे चवां तक़रीबन मुंहिंजे ख़्याल में 10 साल थींदा हुआ मैट्रिक में 10 साल थींदा मैट्रिक में आहियो बिल्कुलु मैट्रिक पास छो न करे सघिया आहियो तव्हां ही केरु हे वरी किनो वरी शागिर्द किनो उस्ताद नहीं उस्ताद काॾे हो उस्ताद आयो न असां पाण ॻोल्हण आया तव्हां कहिड़ा बाबा तव्हां कीअं अची पहुता हिते मां शागिर्द आहियां उस्ताद जो मास्टर हाणे स्कूल में हथो मास्टर अची ड्यूटी अची विया मास्टर आहे न हे मां को अॻ में आहे सीनियर मास्टर हे आहे वॾो मास्टर मां आहियां अच्छा हा तूं बि स्कूल में पढ़ंदो आहे हा बाक़ी कहिड़े क्लास में पढ़ंदो आहे 7 14 28 में 28 क्लास कहिड़ो हूंदो आहे बाबा इहो आख़िरी सीट ते आख़िर अठो क्लास हूंदो न 28 डायरेक्ट उते सीट ते लिखियल आहे अरे किना 28 सीट है हुआ अच्छा सीट 28 सीट सीट नंबर हूंदो तव्हां उस्ताद खे ख़बर न उस्ताद न त स्कूल सुबुह जो पढ़ी हली ना है तूं पढ़ियल आहे हरु भरु थेलो खणी आयो आहे जोड़ ॿुधायो उन जी हा चाची जत जी जोड़ ॿुधाए हा जोड़े चलो अचो जत हे पढ़े न मां पढ़िया मां को पुछो तव्हां ॿुधायो जय जी झिम जे जी काफ़ी गिरे तो राफेल भी नून पीछे नो घेरे बराबर नथी बाबा तव्हां सम्झ में नथो अचे त सिंधु जी तालीम केॾांहुं पई वञे तव्हां नौजवान पढ़ो छो नथा सिंधु जी तालीम ड्रामा में वञे थी असां उस्ताद ईंदा त पढ़ंदा एतिरी कुल नहीं तन एतिरी दुनिया न बिनन के एतिरी अधु ने जल्दी अधु मां अच्छा तव्हां गवर्नमेंट स्कूल में पढ़ंदा आहियो हा गवर्नमेंट जे तरफ़ां किताब विरहाया वेंदा आहिनि मुफ़्त में उहे तव्हांखे मिलिया उहे 5 साल खां पोइ ईंदा आहिनि न
मतिलबु हर साल ईंदा आहिनि बाबा, उहो निसाब ईंदो आहे, पूरो हिकिड़ो सिलेबस ईंदो आहे। हे छा थो करे, उथी मथे वेही रहियो आहे। तव्हां जेको तव्हां होॾे हली वियो, फ़िलहाल हिकिड़ी सीट आहे प्रोग्राम में, तव्हां वियो हलो 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 रे, तव्हां किनो वियो हली, जायल जट्टा तव्हांजो उस्ताद- गॾु चारींदो आहे, वरी स्कूल पढ़े थो। हलो हलो ॿुधायां, हलो अरे बाबा ही क्लासरूम न आहे तव्हांजो, ॾिसो ॿारो क्लासरूम न आहे ही। ओए ॾिसो तव्हां वियो वियो बाबा, ॾिसो ॿारो विड़पो न आहे, विड़ंदा कुता आहिनि बाबा। तव्हां ॿार आहियो, सुठा सुहिणा ॿार आहियो। स्कूल न ईंदा उस्ताद ज़ाहिर आहे विड़दासीं न कुतनि वांगुरु, बाक़ी न ॾिसो इहा तमीज़ न आहे, तमीज़ सां हिकिड़ो मिंट मां हेॾे लाहियां, हा इहो लाहे रखो, हिकिड़ो मिंट। तमीज़ सां तव्हां सिखो। ॾिसो नाज़रीन, अॻियो दौर हूंदो हुयो जंहिंमें तालीम सां गॾु तरबियत बि ॾिनी वेंदी हुई, पर अॼुकल्ह असांखे स्कूल में तालीम त नज़र ई कोन थी अचे, तरबियत किथां थींदी। सो इहा जेकॾहिं ॿारनि जी तालीम हूंदी, तरबियत बि ओड़ी थींदी उन्हनि जी। बाबा हाणे इहो ॿुधायो त तव्हांजो वालिद साहिबु छा कंदो आहे, तव्हांजो पीउ? अब्दु असांजो जेको आहे हारी आहे, अच्छा मतिलबु हेल्प हारी अहिड़ी हारी, हारी। माशाल्लाह, हारी त तव्हां सुठो हिजे करे। हा। अच्छा इहो ॿुधायो त तव्हांजी शादी थियल आहे? हा साईं, शादी बि कई अथव? माशाल्लाह 3 ॿार आहिनि। 3 ॿार बि अथव? हा। तव्हांखे संग कीअं मिलियो, मतलब तव्हां पाण शागिर्द आहियो? नहीं नहीं अबे चयो, अबे चयो न तूं स्कूल वेंदो कर, जीअं हुनखे चवंदा जेको शादी आहे छोकिरो पढ़े थो वञा। मां 40 साल उमिरि आहे, अञा मां पढ़ां थो, अञा मां हैट्रिक न कई आहे। न पर जेकॾहिं तालीम मुकमल करे उन खां पोइ शादी कयो आहे त सुठे नमूने सां का रोज़गार सां लॻो आहे, कंहिंसां त नौकिरी कयो आहे? साईं तालीम कीअं कयूं, उस्ताद ईंदा त मुकमल थींदी न तालीम। उस्ताद 10 साल 20 साल स्कूल न ईंदा, पघार घणा असांजे ॻोठ जा 2 उस्ताद थी, उहे सऊदी रहंदा थी। हा, हिते वरी उस्ताद हिते आहिनि, रहनि सऊदी, उते वरी कारोबार अथनि पंहिंजा, मतिलबु पघार हितो खणंदा आहिनि? पघार हितो खणंदा आहिनि। इहो त असां ज़ुल्म आहे असांजे सिंध सां। कमाइनि सऊदी में था? कमाइनि सऊदी में था, हाणे उन्हनि खे नौकिरी खसनि न गवर्नमेंट वारा, हे जो ग़रीबनि खे ॾियनि, असांखे ॾियनि। न ॾिसो, असां धरती टीवी ते बि हिकिड़ी कंपेन हलाई आहे त गोश्रू उस्तादनि खे स्कूल ॾांहुं वठी वञूं ऐं स्कूल खोलायूं, ऐं इन मद में सुठो फीडबैक बि अचे थो। कुझु हेडमास्टर बि मुअतल थिया आहिनि जेके गोश्रू हेडमास्टर हुया। पर हाणे जेकॾहिं तव्हां पाण तालीम ॾे ध्यानु ॾियो, पाण स्कूल वञी आबाद कयो शागिर्द, त उन सां बि त मसइलो हल थी सघे। असांखे केरु सेखारींदो आहे, पढ़ंदासीं न, बाक़ी हाणे अगरि सेखारींदो आहे त काॾो पढ़ंदासीं, कोई ईअं दिमाग़ में त न ईंदो न जेसिताईं पढ़ंदासीं न। अच्छा, तव्हां स्कूल बैग ते तस्वीर कंहिंजी आई आहे? हे साईं हुनजी आहे न, इहो आहे, इहो उहो आहे कार्टून आहे। हिन खां पहिरियां खे तस्वीर ठाहिण लाइ ॾिनीसीं, हाणे ॾिसूं त तस्वीर मुकमल थी आहे या न। हा बाबा ॿुधायो, तस्वीर कंप्लीट थी वई, मुकमल थी वई? साईं हे तस्वीर तव्हांजी। बाबा इहा मुंहिंजी तस्वीर त न आहे, सम्झ में नथो अचे त आहे त चइनि पेरनि वारो को जानवर, पर इहो सम्झ में नथो अचे त छा ठाहियो आहे तव्हां? मां ॿुधायांव, ऐं लम पिछलो दफ़ा को गॾायो। गधे जी तस्वीर ठाही आहे तव्हां त इहा? मां तव्हांखे चयो त मुंहिंजी तस्वीर ठाहियो न, हीअ तव्हां गधे जी तस्वीर ठाही आहे? उस्ताद खणी करे चवंदो आहे न, गॾे जी ठाहे, गॾे जी ठाहे। गॾे जी ॻाल्हि कयो, गॾो अची वियो। ए उस्ताद मां चवंदा तुंहिंजो नालो सो गुल आहे, गुल, गुलाब जो गुल। अरे बाबा तूं छो थो अची वञे घड़ी घड़ी प्रोग्राम में? प्रोग्राम हले थो विच में न अचे, तस्वीर विच में असांजे विच में अची थो वञे घड़ी घड़ी। तूं साड़ न कर न, तूं साड़े करे, तोखे कहिड़ो ईंदो आहे? तोखे ईंदो आहे? सबक़ ईंदो आहे? हाणे इन जो तस्वीर ठाहे गॾो ठाहियो आहे। अलमंदा ॿे मंदा ॿे मंदा 3 मंदा 4 मंदा अचे थो। चङो हाणे ॻाल्हि ॿुधो, तव्हांजो मां बाद में मुक़ाबिलो करायां थो पढ़ाईअ जो। हे असां सां गॾु पढ़ियो थी। इहो न बाबा आहे इहो वज़ीर आज़म आहे, नवाज़ शरीफ़ साहिबु आहे। तव्हां महाराज हे सां गॾु पढ़े थी, तूं अहिड़ो मोतवर बादशाह आहे, हिन करे हे पढ़िया आहिनि सियासतदान। असांजे प्राइम मिनिस्टर आहे पाकिस्तान जो। तव्हां इहो असां ॿुधायो त पढ़ियो थी। तव्हां ॿिन्ही खां सवाल आहे जेको सही जवाबु ॿुधाईंदो, ठीकु आहे? अॻ में माखो पुछो काका, अॻ में माखो नूर जो अॻ में माखो। अड़े छॾे, तव्हां इहो ॿुधायो त अड़े छॾे, अड़े माखो पुछ, अड़े अरे 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 करे न ॻाल्हायो भाउ, प्रोग्राम में आयो। उस्ताद तव्हां ईअं इहो ॿुधायो, ॻाल्हाईंदा असां सां। सिंध जे वज़ीर आला जो नालो ॿुधायो। सिंध जे वज़ीर आला जो शहबाज शरीफ़। अरे बाबा उहो त पंजाब जो वज़ीर आला आहे, सिंध जो सिंध जो वज़ीर आला आहे छा? मोहम्मद अली शाह। सिंध जो वज़ीर आला आहे मोहम्मद शाह नहीं, उहो त हो हुयो, ॿियो हुयो। सिंध जे वज़ीर आला जो नालो छा आहे? सिंध जो वज़ीर आला हो तुम यार हा, अभी अभी शर्जील मेमण। न बाबा उहो त इंफॉर्मेशन मिनिस्टर आहे उहो। सिंध जो वज़ीर हाणे ॿुधायो मां। बाबा तव्हां हली वियो, तव्हांखे न आयो मां जवाबु। कहीं तो भी तव्हां ग़लति जवाबु ॿुधायो। केरो केरो जीवन जो हल 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 गंजो चाहिए। हल 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 न तव्हां वियो हले, हल 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 ॿाहिरि हलो। हल हल नाज़रीन, तव्हां ॾिसो था त अचे एॾो वठो। वॾो अलमियो आहे जो असांजे सिंध जे तालीमी इदारनि में इहा उनखे ख़बर न आहे ॿारनि खे।
त सिंध जो वज़ीर आला केरु आहे? भला वज़ीर तालीम केरु आहे? सिंध जो वज़ीर तालीम केरु आहे? पेचुओ साहिबु, ख़ुर्शीद शाह। अरे। न न न बी सिंध तालीम वज़ीर आहे, सिंध जो तालीम वज़ीर आहे पीर मज़हर अल हक़। अरे बाबा उहो त पोइ दौर न न बी उन वज़ीर आलम आहे, वज़ीर तालीम जो वज़ीर वज़ीर केरु आहे। बी मां ॿुधायां थो पंहिंजो मैट्रिक 3 दफ़ा मैट्रिक कई आहे तव्हां, 40 साल तव्हांजी उमिरि थी आहे, अची तव्हांखे इहा ख़बर न आहे सिंध जो वज़ीर आला केरु आहे, वज़ीर तालीम केरु आहे? सर मां ॿुधायां ॿुधाए। पढ़ियल आहे न, मां ॿुधायां ख़बर आहे त तोखे ख़बर आहे तूं कलाक छा करे थो? कलाक थी वियो आहे साईं। परवेज़ इलाही। बाबा परवेज़ इलाही हल तो ख़बर आहे न पंजाब जो आहे, कोई दौर कपिड़ा मोर हुकूमत बदल कान्हे, अॻु में वज़ीर टीवी ते आला। आयो, कपिड़ा बदल टीवी ते आयो। तूं त पुट जी पाया आहियो। भले पुट जी पाए अचां मां। असां पंहिंजो त आहे। हल 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 कहिड़ी ईंदो पढ़ाए सेठ? बाबा ॻाल्हि ॿुधो, तव्हांखे इहा ख़बर न आहे शायदि तव्हां अख़बार वग़ैरह न पढ़ंदा आहियो। मां ॿुधायां थो। जनरल नॉलेज तव्हां खां सुवाल पुछां थो जेको नंढे ॿार खे बि ख़बर हूंदी आहे। पाकिस्तान कंहिं ठाहियो? पाकिस्तान में जेको ठाहियो सलमान खान। न बाबा ग़लति जवाबु आहे इहो। कायद आज़म मोहम्मद अली जिन्ना ठाहियो। अल्लाह तव्हां मज़ार बि ॾिठी आहे हिते कराची में? इहो मूंखे अबे मज़ार ॾेखारी अबे जो इहो कायद मोहम्मद अली जना थी उन्हनि बि पाकिस्तान ठाहियो। इन जे पाकिस्तान ठाहियो। उस्ताद त कॾहिं ॿुधायो ई न आहे। अच्छा, उस्ताद ॿुधायो ई न आहे कॾहिं असांखे पाकिस्तान कंहिं ठाहियो आहे। मतिलबु छा उस्ताद हुते अची फिल्मुनि जूं ॻाल्हियूं कंदा आहिनि, सलमान खान जूं, शाहरुख खान जूं, स्कूल में अची? उस्ताद हेॾो सीजी खणी आयो हुते पथर दुनिया। अच्छा। असां अची ॾेखारे मां बि मजू आहियां। हिकिड़ो मिंट नाज़रीन ॾिसो था त तुंहिंजी तालीम किथे वञी पहुती आहे। ॾिसणिया ओए वॾेरा मां मजू आहीं मारींदो मां। हा हा खुदन हाओ हाओ हा वॾेरा मां मजू आहीं। ॾिसणिया बाबा तव्हां इहो किथां सिखियो आहे इहो ॾिसणिया करणु? इहो थेले में तव्हां हथियार रखिया आहिनि, नकली सही, पर इहो छो वरितो अथव? उते असां खेॾंदा आहियूं न ड्रामो पथर दुनिया खेॾंदा आहियूं न असां। मतिलबु ड्रामो मां असरु वठो था तव्हां? हा खेॾूं था। न पढ़ाईअ जे टाइम तव्हां पढ़ाई कंदा कयो न उस्ताद तव्हां। उस्ताद चवंदा भाई इहो खेॾंदो न तव्हां पोइ तव्हांखे बंदूक हलाइणी ईंदी वॾा थींदव। त तव्हांजो उस्ताद बि छा कंहिं ड्रामे में कमु कंदो आहे छा? हा उस्ताद असांजो आहे न केरु? हुन में ड्रामे में हिकु दफ़ो आयो, वरी उनजो जेको चाचो आयो उहो बि ड्रामे में आयो, अच्छा उहो बि मास्तर हो, उन असली गोली मरी वियो। अच्छा, हा लालकाणे में। यानी इहा इंतिहा थी वई आहे तालीम जी। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त ॿारनि खे छा सेखारियो थो वञे, सम्झ में नथो अचे त असांजी तालीम जो छा थींदो आख़िर। स्कूल में उस्ताद वञनि कोन था, ॿार जेकॾहिं वञनि था त उहे पढ़नि छा? पोइ ज़ाहिर आहे इहे शयूं सिखंदा हुते ॿार वञी करे, फिल्मुनि जूं ॻाल्हियूं कंदा या गाना चवंदा हुते वञी करे। ऐं इहे जेके वरी सिंधी चैनल्स ते मुख़्तलिफ़ ड्रामा हलनि था हथियारनि वारा, उन्हनि जो बि ग़लति असरु थो पए ॿारनि जे ज़हन ते। इन करे बराए महिरबानी सिंधी चैनल्स खे इहा गुज़ारिश आहे इहे अहिड़ा ड्रामा तशदुद वारा ड्रामा न ॾेखारिया वञनि, छो जो हिन जो ॿारनि ते ख़राबु असरु थो पए ॾाढो। तव्हां इहो ॿुधायो त तव्हां आख़िर मैट्रिक कंदव कॾहिं कंप्लीट? साईं जॾहिं उस्ताद ईंदो 10 साल मुकमल पढ़ाईंदो मां मैट्रिक पंहिंजे ॻोठ में कंदो इंशाअल्लाह, भले कुराड़ो थी वञा। तव्हां मैट्रिक में आहियो, तव्हांखे कंहिं सवाल जो जवाबु सही नथो अचे, तव्हां 9th कीअं क्लियर कई? उन में पेपर कीअं ॾिना? बोर्ड जा पेपर थींदा आहिनि हुन में? बसि उते जेको आहे सो चयो मां तूं मैट्रिक में हाणे। अच्छा, मां सभिनी खे चयो ॻोठ में तूं मैट्रिक में आहे। उस्ताद अचे नथो तूं हरू भरू मैट्रिक में आहे। सम्झ में नथो अचे। नाज़रीन तव्हां रिपोर्ट बि ॾिठी हूंदी धरती टीवी ते मुंहिंजी मशहूरी जी हलियो आख़िर थींदो छा में, हुन में साईं ख़ुर्शीद शाह जेको वफ़ाक़ी वज़ीर तालीम रही चुको आहे पंहिंजे दौर में, उन जे तक में स्कूल बंदि पिया हुया मुसलसल, केतिरनि सालनि खां उहे स्कूल बंदि पिया हुया। पर सम्झ में नथो अचे त आख़िर छा थींदो। ऐं असांजा ही ॿार आहिनि मुस्तक़बिल जा मेमार आहिनि जिन खे कुझु अचे ई कोन थो, न जनरल नॉलेज जा सवाल था अचनि, न को। भला तव्हां इहो ॿुधायो सिंधी में को बैत ॿुधायो, जेके बैत प्राइमरी में पढ़ाईंदा, तव्हांखे को यादि आहे? सिंधी में ॿुधायां बैत जो? हा। अच किंजर ते केटी बंदर ते थर नंगर ते तोखे जीअं में जायूं वॾी तुंहिंजे अदब में उते बीहंदुसि, तुंहिंजे गते में महिरबानी पोइ त वाह थी वेंदी जानी। अच किंजर ते अच केटी बंदर ते थर नंगर ते सिंध जी सिंध वारा जिन सिंधी टोपी अजर कवारा जिन, सिंध जी सिंध वारा जिन सिंधी टोपी अजर कवारा जिन, तुंहिंजो कंदे हिते लाभ मिठा पोइ छा लाइ असां हिते वेठा आहियूं।
बाबा ये मां तव्हांखे चयो त को बैत ॿुधायो को पोएम ॿुधायो को रेम्स जीअं स्कूल में पढ़ाईंदा आहिनि जेके गीत धणी जा यार, गॾिजी हे ॻाए केरु आहे? जोतो थदड़ा मींहं वसाए या जू जू माटी इहे पढ़ाईंदा हुआ। उस्ताद पढ़ाई न असांखे त त तव्हांखे उस्ताद छा शमन मीराली जा गाना अची पढ़ाईंदो आहे छा स्कूल में? उस्ताद आयो ई न करी त असां पाण सिखिया वञा